मीर जे कातिलन खे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलन खे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलन खे ही मारा मारी सहाफ़िन जो कत्लेआम सहाफ़िन के मारण ही पुलिस गर्दी। जी बिल्कुल कराची के शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर के कातिलन की गिरफ़्तारी लाइ दोदापुर ऐं दाऊद जहानपुर के नेशनल प्रेस क्लब तरफां एहतजाजी मुज़ाहरो किया है। प्रेस क्लब के सॾ ते जेके JUI जा कारकुन ऐं शहरी भी शरीक थिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे हिन वाक़े खे कीअं था ॾिसनि ऐं कातिलन जी गिरफ़्तारी लाइ छा था मुतालबो कनि। खां पोइ हो यकूं इस्पताल में हुयो। इस्पताल में हुनजो बिरादर चए पियो त मां SP ॾे ऐं ॿिनि आलामदारनि ॾे जेको ख़त लिखियो आहे त सिक्योरिटी जे हवाले सां उन्हनि खे बि न मिलियो आहे। उनखां अलावा असां सम्झूं था त हिकु न पर जेके बि सहाफ़ी सिंध में बेदर्दी सां क़तल थियनि था इन्हनि जे ख़िलाफ़ बि हिकु पीपल्स पार्टी वारनि जो ई हथु आहे। असां आला अमलदार ऐं सभिनि खां अपील कयूं था त इम्तियाज़ मीर जे जेको सहाफ़ी आहे उनखे बेदर्दी सां कराची में क़तल कयो वियो आहे उनजे फ़ौरन कातिलनि खे गिरफ़्तार करे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे। मुतालबो कयूं हाणे असां हिन वक़्त ताईं जेके सहाफ़ी शहीद कया विया आहिनि उन्हनि जा कातिल अञा ताईं जेके ज़ाहिर न कया विया आहिनि अञा ताईं का गिरफ़्तारी न अची सघी आहे। असां त हाणे छा मुतालबो छा हुकुमरान खे चऊं पर असां इम्तियाज़ मीर जेके जंहिं तरीक़े सां क़तल कयो वियो आहे हिकु सहाफ़ी जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कयो वियो त हिकु माना सहाफ़त खे ख़तमु करण जी कोशिशि कयो वियो आहे। असां त वक़्त जे हुकुमरान खे इहो मुतालबो था कयूं त सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त ऐं सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं जेके इस्लामाबाद प्रेस क्लब जे जेके हमिलो कयो आहे सहाफ़ियुनि ते तशदुद कयो आहे असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। असां इहो ई मुतालबो था कयूं त इस्लामाबाद प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जेका तशदुद कयो आहे उनजी जेके हमलावरनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे उन्हनि खे कानून जी कटहड़ में आंदो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सहाफ़त मुल्क जो चौथों मज़बूत थंबो आहे। सहाफ़ी बिरादरी हमेशा कोशिश कई आहे हक़ ऐं सच जे पैगाम खे पहुचाइण जे लाइ ऐं जेके हक़ ऐं सच जे आवाज़ खे खणनि था त उन्हनि उन पैगाम खे दॿाइण जे लाइ उन्हनि खे निशानो बणायो वञे थो। अहिड़ा वाक़ियात पहिरियां बि थिया आहिनि ऐं उन्हनि जो सदेबाब न थी सघियो आहे त अहिड़ा वाक़ियात हाणे ॾिसण में अचनि पिया। इम्तियाज़ मीर जे शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयूं था ऐं मुतालिबो कयूं था हुकूमत खां त उन जे क़तल में जेके बि हथ मुलविस आहिनि उन्हनि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचाए सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जी सर असांजो मुतालबो इहो ई आहे। मुतालबो असांजो अॼु खां हे न आहे। मुतालबो असांजो शुरू खां वठी इहो रहियो आहे। जॾहिं पहिरियों सहाफ़ी शहीद थियो उन वक़्त खां वठी असां जॾहिं हिन कलम जे हिकिड़े पैनल में जॾहिं को शामिलु थिया आहियूं त असां शुरू खां वठी इहा ई एहतजाज ई रिकॉर्ड कराईंदा आया आहियूं। इहो इन जे लाइ रिकॉर्ड कराईंदा आया आहियूं त जॾहिं असां ॾिठो आहे हिन माज़ी में जेको अरसो मुंहिंजी सहाफ़त जो गुज़रियो आहे त मां ॾिठो आहे त न ॼाण केतिरा ई सहाफ़ी हिन इन में पंहिंजे हक़ सच जी रस्ते ते हलंदे पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई चुका आहिनि। हाणे मुतालबो इहो आहे त बाबा तव्हां क़त्ल त करायो था उहे क़त्ल में त सिधी सही ॻाल्हि आहे जेका हुकूमतूं आहिनि जेके उन सां धुरियूं जेके शामिलु आहिनि जेके उन्हनि जा जेके सपोर्टर आहिनि उहे सिधी तरह उन में क़त्लनि में मुलविस त आहिनि ई आहिनि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि में को हिकिड़ो त कम अज़ कम तव्हां कोई शो कयो कोई कातिल कंहिं सहाफ़ी जो उनखे कंहिं किरदार ते पहुचायो उनखे का कड़ी सज़ा ॾियो त जीअं अॻिते सहाफ़ियुनि मां बि इहा जेको आहे सो बेचैनी या हिकिड़ो नाउमीदी या हिकिड़ी गैर यकीनी वारी सूरत हाल या कैफ़ियत ख़तमु थिए त न असां सां बि इंसाफ़ थिए थो। हर आम ख़ासि माण्हू त पंहिंजी जाइ ते वञे थो पर कलमकार आहे हिकिड़ो कलमकार ई तव्हां उनखे ई क़त्ल कयो था। उनजे लाइ तव्हां रोज़ु बंदूकूं कुहाड़ियूं ऐं तव्हां ऐं क्लाशनूं खयूं तव्हां उन्हनि जे सरेआम उन्हनि खे क़त्ल था कयो। तव्हां केरु आख़िर कातिल जेको रोज़ु सहाफ़ियुनि खे मारे थो रोज़ु उनखे शहीद करे थो। आख़िर असांजे चवण जो मक़सदु इहो आहे असांजो मुतालबो इहो ई आहे त फिलफोर कंहिं ॿियनि जा त न कया अथव खुदारा हिन इम्तियाज़ मीर शहीद जो त कम अज़ कम उन्हनि जा त कातिल उन जा त गिरफ़्तार करे उनखे कैफ़िरे किरदार ताईं पहुचायो। असांजो सख़्तु मुतालबो इहो ई आहे ऐं असां अॼु जमा बि इन जे लाइ थिया आहियूं ऐं असांजो एहतजाज बि इन जे लाइ रिकॉर्ड कयो आहे त हिन जा कातिल फिलफोर गिरफ़्तार करे उनखे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾेई उनखे कैफ़िरे किरदार ताईं पहुचायो वञे। सहाफ़ियुनि मां गैर यकीनी ऐं बेचैनी वारी सूरत हाल ख़तमु कई वञे फिलफोर। जी तमाम मुज़ाहिरीन जो ॻाल्हियूं ॿुधियूं। सहाफ़ियुनि मुतालबो कयो आहे वक़्त जे हुक्मराननि खां त खुदारा नोटिस वठी करे शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातिलनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं जेका सहाफ़ियुनि में हिकु बेचैनी आहे ऐं मायूसी आहे उहा ख़तमु कयो वञे। ॿिए सूरत में सॼे सिंध में जेके आहिनि एहतजाजी जेके तहरीक आहिनि उहे जारी रखिया वेंदा। कैमरा टीम सां गॾु अख़्तियार मुंदराणी कोशिश दोदापुर।
मीर जे कातलन खे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातलन खे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातलन खे ही मारा मारी सहाफ़िन जो कत्लेआम सहाफ़िन के मारण ही पुलिस गर्दी सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातलन खे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातलन खे सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातलन ते सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे कातलन ते कातलन जे सहूलतकारन ते कातलन खे ही मारा मारी ही दहशतगर्दी इस्लामाबाद पुलिस ते प्रेस क्लब ते चढ़ाई इस्लामाबाद प्रेस क्लब ते चढ़ाई ही पुलिस गर्दी ही मारा मारी